कश्मोर अलियाबाद हाउसिंग सोसाइटी जे सरपरस्त आला मंजूर अहमद खोसो चीफ ऑर्गेनाइज़र रफ़ीक अहमद चन्ना तरफ़ां फाइनल टूर्नामेंट मुनक़िद करायो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि मियां मुनीर अहमद, मियां इक़बाल अहमद, अब्दुलसलाम खोसो, शहरी इत्तेहाद जे जनरल सेक्रेटरी, सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटी अॻुवाण अहमद अली सियाल ऐं ॿियनि शिरकत कई। अलियाबाद हाउसिंग सोसाइटीअ तरफ़ां फाइनल क्रिकेट टूर्नामेंट सी ग्लेडिएटर बलोचिस्तान ऐं अलमेरान 11 कश्मोर जे टीमनि विच में टूर्नामेंट जो फाइनल मैच थी गुज़रियो। मुक़रर 8 ओवरनि जे मैच में अलमेरान 11 कश्मोर जी टीम खे 86 स्कोर जो हदफ़ ॾिनो। सी ग्लेडिएटर बलोचिस्तान जी टीम मिलियल हदफ़ जो भरपूर दिफ़ा कंदे 7 रन्सनि तां मैच खटे वरिती। फाते टीम जे रांदीगरनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे जुमरियूं पाए हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं। उन्हीअ मौक़े ते महिमान ख़ासि कश्मोर टाउन कमेटी जे चेयरमैन फाते टीम जे कप्तान खे मोटरसाइकिल इनाम ॾिनो। टूर्नामेंट में बहितरीन कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कंदड़ रांदीगर होश मोहम्मद खे 20,000 कैश इनाम ॾिनो वियो। अहमद अली सियाल, तोंग न्यूज़, कश्मोर।